हिकु भेरे हिकु गॾह ऐं हिकु शींहं पाण में बहस कयो। शींहं चयो त सिजु ओभर मां थो उभरे ऐं गॾह चयो त ओलह मां। नेठि हुननि खां उहो बहस हल न थियो ऐं तइ कयऊं त झंग जे बादशाह वॾे शींहं खां था फ़ैसिलो करायूं। सो ॿई ॼणा शींहं बादशाह वटि पहुता ऐं सॼो किस्सो करे ॿुधायऊंसि। शींहं बादशाह सॼो किस्सो ॿुधी गौर वीचार खां पोइ पंहिंजे सिपाहियुनि खे घुराए हुकुम ॾिनो त गॾह खे छॾे शींहं खे जेल में विझो। नंढे शींहं अर्ज़ु कयो त साईं, सही बि मां ऐं सज़ा बि मूंखे छो थी मिले? शींहं बादशाह चयो त उहा सज़ा तोखे सही या ग़लति जी न आहे, पर उन लाइ आहे त तो गॾह सां बहस कयो छो। हासिल मतिलबु इन ॻाल्हि जो इहो आहे, तंहिं करे असांखे हर हाल में गॾहनि सां बहस करण खां परहेज़ करणु घुरिजे।